अस्सलाम वालेकुम दोस्तों। साईं शाह इनायत रज़वी साहब जिन के कलाम में तसव्वुफ़ बि भली बत जरके थो त वरी इश्क जा ओलडा बि मिलनि था। आऊं संदन हिकु बैत तव्हांजे हुज़ूर में खणी आयो आहियां। पाण फरमाइनि था, अवगुण अंत न कोय, अवगुण अंत न को, तूं ही ॼाणी सुपरी, आसर आहिम पोइ जीअं अवगुण मिटाए गुण करी। असां ॼाणूं था त इंसान में अवगुण त खोड़ आहे, पर अहिड़ो एतिराफ़ ज़बान सां करण बि ॾाढो मसइलो आहे। पर साईं जेके ख़ुदा वारा सूफ़ी मंश इंसान आहिनि उहे पंहिंजे ग़लतियुनि जो एतिराफ़ करण खां इन करे बि नाहिन की ॿाईंदा त अल्लाह जी ज़ात ॾाढी महिरबानी ऐं दरगुज़र करण वारी हस्ती आहे, जंहिंजे अॻियां सवाल ई न ख़ाली वारो निज़ाम आहे। तंहिं करे पंहिंजे ख़ालिक खां माफ़ी घुरी त ॾिस। ऐं बंदा, शाह इनायत रज़वी जिन जहाननि जे मालिक खे ॿाॾाइनि था, ऐं मुंहिंजा सुपरी, हिते लफ़्ज़ सुपरी बि इन जो इस्तेमालु बि कहिड़ो न भलो आहे। सो माना सुठा, पिरीं माना पिरीं महबूब, ऐं सुपरी आऊं अवगुणनि ऐं बदियुनि सां भरियो पियो आहियां, बल्कि मुंहिंजे अवगुणनि जो को छेड़ो ई कान्हे। ऐं सुपरी यानी सुठा पिरीं मालिक साईं, बसि आसिरो अथमि त सिर्फ़ु तो में, त तूं पंहिंजी महर कंदे ऐं घुरण जो अंदाज़ त ॾिसो। ऐं इहो भरोसो बंदो ख़ालिक सां करे सघे थो। ऐं चवनि था त मुंहिंजे अवगुण, हाणे कीअं बदिलाए, कीअं हिनखे मुंहिंजे अवगुणनि खे, छा त मुंहिंजे अवगुणनि खे गुणनि में बदिलाए, जो इहो तुंहिंजो अख़्तियार आहे। मालिक महर मालिक, सुभान अल्लाह। ये सिंध। अस्सलाम